तारिक राजा साहब इन हवाले से ॿुधाइजो असां वटि इलाही सारा यॉनराज़ आहिनि जिनजे मथां असां कमु करे था सघूं त पोइ बि असांजी जेका इंडस्ट्री आहे मतिलबु मां नथो सम्झां त सिंध हुकूमत या ढाड़ियल कल्चर ॾेखारण जो उन्हनि खे शौक़ु हूंदो और उन्हनि वटि ॿिया बि इलाही सारा यॉनराज़ आहिनि। कॉमेडी जे मथां सुठो कमु थी थो सघे बल्कि परफॉर्मेंस जे मथां सुठो कमु थी थो सघे त इहा ॻाल्हि के हद ताईं दुरुस्त आहे त आवाम ॾिसण ई ॿियो कुझु नथी चाहे। हींअर त सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं तव्हां ॾिसो सोशल मीडिया ते खोड़ सारियूं शयूं असांजे साम्हूं अचनि थियूं पियूं ऐं उनजी व्यूवरशिप बि माण्हू ॾिसी करे हैरान ऐं परेशान थी थो वञे त जॾहिं उहे ई शयूं असांजी टीवी स्क्रीन जे मथां ईंदियूं थियूं त यकीनन माण्हू उनखे बि लाइक कंदा पसंदि कंदा। अर्ज़ु इहो आहे त असां वटि न राइटर्स आहिनि, जाम राइटर्स आहिनि ऐं उन्हनि जो मयार छा आहे असां हिनखे डिस्कस नथा कयूं फ़िलहाल। सही वो छॾियो, राइटर्स आहिनि जाम ऐं सुठा बि आहिनि। असां वटि डायरेक्टर्स बि आहिनि, असां वटि एक्टर्स बि आहिनि ऐं कमाल डायरेक्टर्स कमाल एक्टर्स आहिनि। असां वटि शाइर बि आहिनि। असां वटि शदीद कमी आहे नक़ादनि जी, क्रिटिक्स जी। असां वटि क्रिटिक्स न आहिनि, ख़ासि तौर आर्ट में क्रिटिक्स न आहिनि जी। केरु आहे अॼु जेको कहिड़ो सहाफ़ी आहे जेको लिखे थो थिएटर ते आर्टिकल्स थो लिखे, मिसाल आहे जेको थिएटर थिए थो असां वटि या फिल्म ठहे थी उनमें सिंधीअ में केरु थो लिखे, केरु तनक़ीद थो करे, केरु उन्हनि जी अकाउंटेबिलिटी कंदो, केरु उन्हनि खे ॿुधाईंदो नौजवाननि खे त तव्हां रस्तो केरु ॾेखारींदो यंग आर्टिस्ट खे, यंग फनकारनि खे जेके नवां नौजवान फनकार आहिनि। तव्हां कोई सीनियर आर्टिस्ट असांखे कुझु रस्तो ॾेखारींदो, कुझु का माना आइडियोलॉजिकली न त फिलोसफिकली को त असांजो माना जेको जिनजो मूड आहे उहो उहे कमु पियो करे। विरहायल बि घणा आहियूं असांजी एजुकेशन बि विरहायल आहे। के असां में सिंधी मीडियम में पढ़ियल आहियूं, के उर्दू मीडियम में, के अंग्रेज़ी मीडियम में, पोइ पंहिंजे मर्ज़ीअ सां ई पंहिंजी सम्त में सभु हर को अलॻि अलॻि कमु करे पियो। त हिकिड़ी सम्त बि हूंदी आहे मुआशिरे में गॾु कमु कंदड़ फनकारनि जी, उहा असां वटि शदीद कमी आहे। इहो त मां तव्हांखे थिएटर ऐं फिल्म जे माण्हुनि जी पाण में कनेक्टिविटी जी ॻाल्हि थो कयां। असांखे सभिनी खे कीअं न कीअं गॾु बि थियणु घुरिजे, हिक ॿिए ते लिखण बि घुरिजे, हिक ॿिए ते ॻाल्हाइण बि घुरिजे, हिक ॿिए सां गॾु कमु बि करणु घुरिजे। माना शाइर, मुजस्मा साज़, पेंटर, ये जाम ये सिंध में तारिक राजा साहब जीअं तव्हां हिक पासे चयो त असीं हिक ॿिए जी टंग बि छिकींदा आहियूं ऐं हिक ॿिए खे सेखारण बि नथा चाहियूं, जेके सीनियर आहिनि उहे पंहिंजी साइड थी विया आहिनि, पर हिक पासे इदारा बि आहिनि जेके ॻरी ऐं महांगी फीस हिन वक़्तु वठी रहिया आहिनि। जेको टैलेंट आहे उहो केॾां वञे, किथां सिखे? अभी मुझे अधु आवाज़ सम्झ में आयो, अधु सवाल ना है। तारिक राजा साहब मां इहो तव्हां खां पुछो त हिन वक़्तु महांगाईअ जो दौरु आहे, असां वटि टैलेंट आहे पर हिन वक़्तु जेके इदारा आहिनि उहे पंहिंजो फीसिस मुक़ररु करे वेठा आहिनि, ॻरियूं फीसिस वठनि पिया। तव्हांजो चवणु आहे त हिक पासे असीं हिक ॿिए जी टंग छिकींदा आहियूं, हिक ॿिए खे अॻियां न पिया वधण ॾियूं ऐं हिक पासे असांजा जेके सीनियर्स आहिनि उहे सेखारण बि नथा चाहिनि ऐं साइड थी विया आहिनि। जेको टैलेंट आहे उहो केॾां वञे, किथां सिखे? जी हाँ, त टैलेंट जेको आहे सो रुले पियो, टैलेंट ज़ाया पियो थिए ऐं टैलेंट मायूस आहे, दिलि बर्दाश्त आहे। मां तव्हांखे माना पंहिंजो मिसाल ॾियां त मूंसां गॾु केतिरा ई दोस्त यार हुया जिन कमु शुरू कयो ऐं पोइ अॻिते जारी न रखी सघिया पंहिंजे हालात जे करे। मां कुझु बची वियुसि, घर वारनि जी सपोर्ट हुई, मां बची वियुसि ऐं कयां पियो, ढीठ बि आहियां, थोरो ॾुखियाई साह पियो, पर असांखे ॿियो कुझु अचे बि नथो ऐं असांजो त इश्क आहे इहो कमु, पोइ कयूं पिया। इहो ई आहे जेको माना इश्क वारा तरी था वञनि ॾुखियाईअ में, पर इहो ग़लति आहे, तमामु ग़लति आहे। फंड्स हूंदे बि, पॉलिसी हूंदे बि असां वटि पॉलिसी न आहे, फंड्स न आहिनि, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ठीक है तारिक राजा साहब, असांखे इहो ॿुधाइजो पुराणे थिएटर में ऐं हींअर जे अॼु जे ज़माने जे थिएटर में छा डिफरेंस तव्हां महसूस पिया कयो? जिते अॼु AI जो ज़मानो अची वियो आहे, जिते अॼु खोड़ सारियूं शयूं मोबाइल जे थ्रू असांखे पहुचनि थी पयूं, त तव्हां कीअं डिफरेंस महसूस था कयो? छो जो तव्हांजो थिएटर जो बि वॾी वसी एक्सपीरियंस आहे
ऐं नापा मां अवां जी पाण डिग्री होल्डर आहियो त इन हवाले सां त यकीन तव्हांजी नज़र हूंदी। मां कुझु बि न आहियां, मां त सिखां पियो, मूंखे कुझु अचे बि नथो अञा ऐं थोरो घणो कमु कयो आहे ऐं कोशिशि कयां पियो।